अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे मुहबतुनि जा बनावलेट सरव ऐं हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। किस्त ॿी। नावलेट सरव। ख़ज़ां जे मौसम में उजड़ियल वण जी तस्वीर, उन खां पोइ नावलेट जी शुरूआति। ॿुध, ही मुंहिंजे सॼे वजूद में सरव रड़ियूं करे ॿुधाए ॿुधाए घिड़ी वई आहे न। मुंहिंजो पहिरियों ॾुख ई कंहिं फिटल मंदर जीअं आहे, जंहिंमें ढेर सारा पीला पन ख़ाली विरांडनि, ऐवाननि ऐं थंभनि सां टकराईंदा कंहिं अणॼातल पेर हेठि अचण जा मुंतज़िर हूंदा आहिनि। मां ख़ासि थी चुको आहियां बकौल पंहिंजे हिक दोस्त जे। वो छोकिरी तोखे फ़ना करे वई रज़ा हसनैन, ऐं मां फ़ना ऐं बका जे दर्जनि खां मावरा तुंहिंजे वजूद जे पुराणनि मोहबतुनि जे ख़ुशबूअनि सां सथियल आहिस्ते आहिस्ते पंहिंजे वजूद जे घर जी ॾेढीअ ॾांहुं रिढ़ां पियो। लॻेमि थो ॼण को बग़ैर मसवाड़ अदा कयल मसवाड़ी हुजां। बसि आख़िरी भेरो मालिके मकान खां अखि बचाए निकिरां, पोइ छो थो वरां। तूं हुईअं बि त मुंहिंजे ज़ात जे घर जी मालिकियाणी। तोखां सवाइ केरु हो जेको हक़ भाए हा, पर न, हक़नि जी ॻाल्हि करणु त अजाई आहे। असां मुहबतुनि में केतिरा बि खणी सचा छो न हुजूं, खणी केतिरो ई ॿियनि खे पंहिंजनि हक़नि जी निस्बत ॾियूं, मोट त उन्हनि जे हथनि में हूंदी आहे न। जीअं वणे निकनि ऐं मां रज़ा हसनैन। हिन राह जो मुसाफ़िर कंहिं कलंदरी लॾे जो शरीक लॻंदो आहे, जंहिंजी सॼी हयाती ॼण नाकूसनि जे घिंडियुनि जे गूंज में गुज़री हुजे। ॼण हू किथे जो बि रहियो न हुजे सवाइ पंहिंजी दुनिया जे। ऐं हा ज़ाना अली ख़ान, तूं ई ॿुधाए, तो मूंखे छॾियो किथे जो। ही माण्हू मुहबतूं करे उन्हनि खे बरक़रार कीअं रखंदा आहिनि? छा हू बि टुटी मुहबत कंदा आहिनि? छा हू बि वजूद जे हर तंद में कंहिं ॿिए जी आङुर जी लर्ज़िश महसूसु कंदा आहिनि? न न, न कंदा हूंदा। जे कनि त पोइ मुहबत बरक़रार थोरो ई रही सघंदी। भला मूं में तो हिक ॿिए खे हिक ॿिए लाइ न चाहियो हो छा? पोइ छा वरियो? ही उमिरि जूं आख़िरी हदूं, ही गलनि जी नरम चमड़ी, ही घुंज पियल ॻिची, ही डरा ॾियल अखियूं, चेन स्मोकिंग, ख़ामोशियूं, छा ही सभु आहिनि मुहबतुनि जो इनाम? न त ईअं त नाहे रज़ा। तूं हुन खां नफ़रत थो करीं। न न, कंहिं चयो? तूं पाण ई त चयो। कॾहिं? किथे? केॾी महिल? केॾी महिल न, तो त जॾहिं खां हुनखे छॾियो हिकु ई लफ़्ज़ वरजायो अथई, मूंखे नफ़रत आहे औरत जे वजूद खां। ईअं कोन्हे छा? ओ ख़ुदा, मां शायदि नफ़्सियाती मरीज़ थी वियो आहियां, पंहिंजो पाण सां दोखो थो कयां। हा, न विसारियो आहे मूं तोखे। अचु हली आ, अची ॾिस ही रज़ा हसनैन छा थी वियो आहे तोखां सवाइ। कहिड़ा न कलूर मथज़ ज़माने कया खेसि हेकिलो ॾिसी। मां मञा थो मां तोखां नफ़रतुनि जो बरमला इज़हार कंदो आहियां, पर छो थो कयां इहे? शायदि उन करे जो नथो चाहियां ॿुधणु। उहा छोकिरी तोखे ख़तमु करे वई रज़ा। मां ॼायमि ई अजीब हंधि। मुंहिंजो अबो मुंहिंजी अमर जी नज़रे करम जो मुहताज हूंदो हो। असांजे घर में जमहूरी निज़ाम राइज हो, जंहिंमें बाबा सदर ऐं अमा वज़ीर आज़म हूंदा हुआ। बाबा कॾहिं बि अमा साम्हूं खणी असांखे ॾेखारण लाइ दम न हुयो, हमेशह हा में हा मिलाईंदो। मां सभिनी खां वॾो हुउमि। मूंखां नंढा 3 भाइर ऐं 2 भेनरूं हुयूं। हर दफ़े अमा जे नई ॿार ते घर में हिकु नई आया जो इज़ाफ़ो थींदो हो। मूंखे चङी तरह यादि आहे, असांजे नंढे में नंढी भेण जॾहिं ॼाई हुई त अमा रड़ियूं करे करे घर मथे ते खयो हो त बाबा नई आया खे उन करे नथो कढे जो हुन जी शकिल बाबा खे वणे थी। पोइ हुन वेचारीअ जी नौकिरी त वई, पर बाबा जी बि सॼी उमिरि लाइ फिटी हुई। जॾहिं बि का अहिड़ी जहिड़ी ॻाल्हि थींदी हुई, अमा खेसि हुन आया जो तानू ज़रूरु ॾींदी हुई। उमिरि में कुझु इज़ाफ़ो आयो त ख़बर पियमि अबो घर नाठी हो। अमा बेहद अमीर हुई ऐं हू संदसि घर में पणिजी आयो हो, न की हूअ वटसि पणिजी वई हुई।
ऐं उन उमिरि में ई मूंखे पहिरियों अहसासु वेठो ॻाल्हि सॼी घर जी हूंदी आहे। जेको जंहिंजे घर में वञे उन खां ईअं डिॼिजे जीअं बाबा अम्मा खां मुंहिंजी माउ जो पंहिंजे माइटनि लाइ साहु वेंदो। बाबा त हूअं बि घटि कुछंदो हो ऐं जे कुछंदो हो त बि कहिड़ी इज़त मिलंदी हुअसि। हिकु दफ़े अम्मा ऐं मामा पाण में वेही कुझु ॻाल्हियूं करे रहिया हुआ त इतफ़ाक़न बाबा उतां लंघियो। ॿाहिरि मुंहिंजी नंढी भेण ॼमूं खाई चाश सां पंहिंजा कपिड़ा थफे छॾिया हुआ। बाबा कुझु लम्हा बीही अम्मा ॾांहुं ॾिठो। ॿुध, उहो फ़र्क़ी सॼी पई चाश में लुड़े, हुनजी चोली त मटाए। ऐं उन महिल अम्मा उतां लेटे लेटे ई वराणी, तूं हल मां पोइ अचां थी। बाबा कुझु न कुझु हो। अञा हिकु ॿ क़दम मस खयूं आई त परियां मामा ॻाल्हायो, तूं ई खणी मटाईंसि मिया, असां कुझु ॻाल्हाए त वठूं। ऐं उहे लम्हा हुआ जॾहिं मूंखे पंहिंजे माउ खां सख़्तु नफ़रत महसूसु थी हुई। ऐं पोइ जीअं जीअं उमिरि वधी हर का शइ वाज़िह थींदी वई। मां नथो संभरां त कॾहिं अम्मा बाबा सां कुझु लम्हनि खां वधीक ख़ुशि थी वेठी हुजे। उहो त ख़ैरु मुंहिंजूं भेनरूं त उन खां बि ॿ हथ मथे हुयूं त नंढियूं, पर अम्मा जी भरपूर सपोर्ट हुजण करे शींग थी वियूं हुयूं। मां नंढे हूंदे खां ई ख़ामोश त बि तमामु घटि ॻाल्हाईंदो आहियां ऐं उहा आदत मुंहिंजनि भेनरुनि ऐं अम्मा खे ज़हर लॻंदी हुई। मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजी मुशाबत कंदे न थकिजंदियूं हुयूं। खेनि मां ऐं बाबा सिर्फ़ु ज़हीन लॻंदा हुआसीं ऐं बसि। हुन खां सवाइ दुनिया जी हर ख़राबी असां में हुई। बाबा त ख़ैरु हाणे पीढ़ीअ ॾे रवां दवां हो, बाक़ी मां सो ख़ूब निशाने में हूंदो हुउमि। अलाए छो किताबनि में गुम रही रही ॿाहिरि निकिरण ते दिलि न चवंदी हुई ऐं ॿाहिरि मुंहिंजा ॿई नंढा भाइर ऐं ॿई नंढियूं भेनरूं ख़ूब हंगामा कंदा मुंहिंजे दर ते मुख़्तलिफ़ रिमार्क्स लिखी हलिया वेंदा हुआ। मां त ॼण वॾो हूंदे बि सभिनी में नंढो हूंदो। हीअ सभु नफ़रतूं इंतिहा पसंदियूं अज़ली न हुयूं, ऐं जे हुयूं त बि कंहिं हद में। ऐं हिकु ॾींहुं उहा प्यारी प्यारी हस्ती जंहिंजा चप मुंहिंजे पेशानीअ जे दोज़ख खे जन्नतुनि में बदिलाईंदा हुआ मूंखां परे हली वई। मूंखे यादि आहे बाबा जन जी वफ़ात महिल बि मां अकेलो उन्हनि वटि वेठो हुउमि, छो जो ॿिया सभु फिल्म ते वियल हुआ। भला बको लम्हा जे हू जे फिल्म ते न वञी न बाबा जे पासे में वेहनि हा त बीमारी का घटि थी वञे हा छा? पोइ लम्हा सिरकिया त मूं अकेला इन में रहंदे बि घणो कुझु सिखी वरितो। मुंहिंजनि ख़ामोशियुनि जे करे दुनिया मूंखे मगरूर सॾणु लॻी। अंदर में कुझु दर्द वरिया त कलम में बि को तिखाव पैदा थियो। मां ॾींहों ॾींहुं मशहूरु थींदो वियुमि। मुंहिंजूं कहाणियूं मुंहिंजे ज़ात खां अलॻि हुयूं। मां कॾहिं बि पंहिंजी कंहिं बि तहरीर मां परखिजी न पिए सघियुमि। हा, हालत हुई त साॻी औरत आहे ई नफ़रत लाइक़ु। वफ़ाउनि खे जेका ॼाणे न तंहिंसां कहिड़ी मोहबत कबी। मुंहिंजो उहो नज़रियो हमेशह मुंहिंजे दोस्तनि जे ग्रुप में इख़्तिलाफ़ पैदा कंदो हो। हू सभु कंहिं न कंहिं सां मोहबत कंदा हुआ। कुझु इतफ़ाक़ हो, अलाए छो जो मेडिकल में घिड़ियासीं त बि सभु कठे। पोइ उते कहिड़ो हिजाब हो, खुले आम पंहिंजनि महबूबाउनि सां घुमंदा हुआ। ऐं मां उन महिल जंहिं महिल हुननि सां का छोकिरी गॾु हूंदी हुई अलॻि हूंदो हुउमि त सभु मूं ते झक खाईंदा हुआ। मूं त हमेशह हिकु ई शइ महसूसु कई हुई त इंसानु हमेशह भरोसे लाइक़ु नाहे। हुनखां जेकी कुझु थी सघियो आहे हिन एतमाद खे भञण लाइ कयो आहे। ऐं पोइ ख़बर नाहे छो अहिड़ी सोच हूंदे बि मां पंहिंजे ग्रुप जे हर लिहाज़ खां जान हुउमि, सवाइ छोकिरियुनि फासाइण जे कमनि जी। असांजो ग्रुप हो बि हर लिहाज़ खां मशहूरु। रोज़ु शाम जो यामाहा ट्रेल्स ते असांजा जोड़ा हूंदा हुआ। पोइ फाटल साइलेंसर वारियूं उहे गाॾियूं हूंदियूं हुयूं ऐं शहर जा रोड पासनि खां बीठल कननि खे बंदि करे आङुरियूं विझी असांखे हैरानीअ सां ॾिसंदा हुआ। जिते असांजो लॾो कंहिं सुपर स्टोर ते वञी चढ़ाई कंदो हो, पोइ कन जूं सेल्स गर्ल सां कचहरियूं हूंदियूं ऐं कन जी शयुनि पसंदि करण जी ड्यूटी हूंदी हुई। ऐं जॾहिं पैसनि जे लिहाज़ खां कड़कीअ जो ज़मानो हूंदो हो त हिकु ग्रुप हल्कियुनि सल्कियुनि शयुनि मसलनि जाम जी बोतल, उॿारियल बेदनि ऐं चिप्स जे थेलियुनि खे पार कंदो हो। उन बेफ़िक्रीअ जे ज़माने में असां ढेर सारी स्विमिंग कंदा हुआसीं। उन मां अञा पेट न भरियो त राइडिंग शुरू, उहा अञा ख़तमु न थी त स्क्वाश या क्रिकेट शुरू, ऐं पोइ ओचितो ई ओचितो इम्तिहाननि जो ज़मानो अची वेंदो हो।
हर को हिकु हंधि वेही थांईको थी किताबनि खे लॻंदो हो। इम्तिहान ख़तमु ऐं वरी उहे रोड उहे असीं। ऐं रोज़ राति जो घर अची मां आंदल बेदनि खे टुकड़ा टुकड़ा करे केक स्लाइस ऐं जाम जी बोतल सां काफ़ी जो मग हर कंहिंजे हथ में ॾींदो हो। त परियां आफ़रीदी रड़ कंदे चवंदो हो, तूं जेकॾहिं छोकिरी हुजी हा न त मां तोसां कॾो को शादी कयां हा, ऐं जेकॾहिं न करे सघां हा त बिनवास वठां हा। रज़ा हसनैन, काश तूं राज़िया या रज़िया हुजी हा, रज़ा न। ऐं उन महिल ई थुल्हो ख़ालिद भड़काणंदो, ओए इहो नामुमकिन आहे, मूंखां सवाइ केरु हिन जी कराईअ में हथु विझे हा, जेको कोशिशि करे हा त हा मां हुनखे कचो न चॿाड़ियां हा। तूं बसि कर आफ़ंदी ईरान जा अकमकड़। ऐं पोइ ॿिन्हिनि जो हिक ॿिए जी सूंहं ते बहस शुरू थी वेंदो हो। उहो तक़रीबन रोज़ जो मामूल हो। ऐं पोइ हिकु कुंड में वेठल अली हसन पंहिंजे ऐनक जे फ्रेम खे उघंदो मूॾे ॾिसंदो। माइटनि तोते ख़ूब चूंडे नालो रखियो आहे, रज़ा हसनैन, तॾहिं त राज़ी बि रज़ा आहीं। कॾहिं बि मूं तोखे कावड़ कंदे न ॾिठो आहे, मियां कुझु त कुझु, आख़िर तूं हुन हेॾी सारे बहस जी सेंट्रल पॉइंट आहीं। ऐं मां सिर्फ़ु मुरकंदो हुअमि। चरिया आहिनि यार, हिते औरत जो दख़ल ई कोन्हे, त हू माॻई मूंखे था औरत कनि। मां सभिनी में बेटप हूंदो हुउसि। जॾहिं स्विमिंग पूल जे मथे बोर्ड तां टप ॾियण जी शर्त लॻंदी हुई त तक़रीबन हर को नकटाईंदो हो, या जेकॾहिं कंहिं ठीकु ठाक पर तेज़ घोड़े ते सवारी करणी हूंदी हुई त बि हर कंहिंजे कंध जी लोॾ हूंदी हुई। ऐं उन महिल जॾहिं मां शह ॾेई सभिनी साम्हूं उहो कमु करे ॾेखारींदो हुउमि त सैफ़ुर रहमान थधो साह खणी चवंदो, तुंहिंजो ॾोह कोन्हे मियां, तूं अञा कंहिंजे वारनि जी ॻंढियुनि में न फाथो आहीं, फासंदे त पोइ ॾिसंदासीं त किथे थो अहिड़ा करतब करीं। ऐं मां घूरे हिन खे ॾिसंदो हुउमि। रज़ा तव्हां सां सचो आहे यार, मौत खां सवाइ त अलॻि न थींदो। ऐं यादि रख, जेसीं ताईं रहियो त हमेशह ई अहिड़ो हूंदो। पोइ अलाए केतिरा रंगीन ॾींहं ईअं गुज़री विया। हयाती हिक ई हाईवे ते हलंदी रही, तव्हांजो अलाए कीअं तूं मूंसां टकराइजी वईं। मूंखे यादि आहे, ज़ाना अली ख़ान न, उहा टाक मंझंदि हुई। हुया त सियारे जा ॾींहं, पर उन महिल सीअ जी निस्बत ॾींहुं गरम हो। असां अली हसन जे घर जे ॿाहिरां रोड ते क्रिकेट खेॾी रहिया हुआसीं। मूं हुन महिल बैटिंग पे कई, साम्हूं मेन रोड हो ऐं अंदरि घिटीअ में असां रांदि ॼमाई हुई। उहो ॾाढो क्रूशल मैच हो। असांखे 10 ओवरनि में 70 रन्स खपनि पयूं। सरदार उन महिल बाल पे कई, हिन बाल कयो ऐं मूं मेन रोड ॾांहुं शाट खेॾी। ऐं अलाए कीअं उन महिल तूं हिकु बंगले पोयां निकिरी मेन रोड ते आईं। उहो कुझु अजीब लम्हो हो। सरदार रड़ कई, मरी वियासीं। ऐं ठीकु हुन महिल उहो बाल सिधो तुंहिंजे पेर ते वञी किरियो ऐं किरी हिकदमि हिकु बाउंस खाधाई। हेॾां अली हसन रड़ कई, मारे विधई छोरा। फुल ब्लेडेड शॉट हो। छोरीअ खे घटि में घटि कंपाउंड फ्रैक्चर त थी वियो हूंदो। परियां ख़ालिद ऐं सैफ़, मुनवर ऐं ज़का कंधु झुकायो बीठा हुआ। तोखे बाल लॻी उते ई किरी पियो हो, तूं उते ई वेही रहीं। अली हसन वरी भुणकियो, हीअ न हुते रोअण वेठी त पापा पाण सभिनी खे हिन साम्हूं रोड़ाईंदो। हाणे अहिड़ो धकु कोन लॻो हूंदुसि। मूं मस ॻाल्हायो, आ त पुछी अचऊंसि, मूंखे माण्हू आहे छा जो हुन खखर खे वञी हथ लायां। जंहिंखे काठी हणी तो छेड़ियो आहे, उहो पुठी ॾेई बीह रहियो। ऐं पोइ अलाए कीअं हिमतूं मेड़े मां तो वटि आयुमि। दिलि में को ॿियो आवाज़ हो, पुट हाणे ॾिस त कीअं नथी बेइज़ती थिए। हिन सॼे ग्रुप साम्हूं पेर बि ख़ूब धकियो हूंदुसि, दॿ बि वाह जी पटींदई। मां अची तो भरिसां चुप करे बीह रहियसि। तो चपल लाहे छॾियो हो ऐं गोरो गोरो पेर बाल लॻण खां ॻाढ़ो थी चुको हो। ऐं हिकदमि उन हंधि जिते बाल लॻो हो सोज शुरू थी वई हुई। तो कंधु खणी मूं ॾांहुं ॾिठो बि न, बसि सोज वारे हिसे खे दॿाए रही हुई। आई एम सॉरी, मूं मस कुछियो।
पक हुअमि त तूं ख़ूब दड़का ॾींदीअ, ॾाढा छो अछनि ॾींदीअ, पर तो त ॼण कुझु ॿुधो ई न हो। मां सचपच बेहद शर्मिंदो आहियां। आई एम रियली सॉरी। मूं हिकदमि वरी गड़बड़ायल जुमिलो ॻाल्हायो, चवण लाइ छा पे चाहियुमि, चई छा वियुमि, तव्हांखे धकु घणो त कोन लॻो आहे? का ॻाल्हि कान्हे, ॾोह मुंहिंजो ई आहे, मूंखे ईअं न निकिरणु घुरिजे हा। दरअसल मां बाल खणणु निकिती हुअमि, हू परियां पियो आहे न, मुंहिंजी भाणीजीअ उन सां खेॾियो पए, ॿाहिरि हलियो आयो त मां खणणु आयमि। तव्हां वञो, तव्हांजी महिरबानी। टोला इहे छा छा पियो चयो? मूंखे ॾाढो अजीब लॻो, मां ॼण पिंड पढ़ण थी वियुमि। हीअ छोकिरी हुई या छा हो? एॾी एतमाद सां मूंसां ॻाल्हाइणु, एॾो मुतमइन अंदाज़ ऐं वॾी ॻाल्हि त हुन कावड़ बि कान कई। हीउ को फ़रिश्तो त कोन्हे। तूं हुन महिल उथी चपल पाए मंडकाईंदी परियां पियल बाल खयूं ऐं वरी बि मंडकाईंदे पंहिंजे घर ॾे हली वईं। मां केतिरा ई लम्हा ईअं बीठो रहियुमि ऐं उते अली ऐं सरदार अची मुंहिंजे साम्हूं हथु फेरियो। हिते आहीं या तूं बि मंडकाईंदो उन घर में घिड़ी वएं? मोटिया प्यारा, छॾ यार, तंग न कर। मूं बेट उछलाए छॾी। छोड़े, छो थो फिल्मी सिचुएशन क्रिएट करी चरिया? हाणे उहा वई पाण सां गॾु हीरो जी दिलि बि खणी वई। हीरो हिन जे वञण खां पोइ हिकदमि बेट उछलाए ऐं मुननि में मुंहुं विझी वेही रहियो ऐं एसी ताईं वेठो रहियो, जेसि ताईं संदसि महबूबा जे घरां कुते जी भौंक न आई। अली हसन जे जुमिले खे कटे सरदार ॻाल्हायो ऐं भौंक ॿुधी हीरो राज़ी बरज़ा थी पुठीअ ते जुती रखी भॼी वियो। हक़ ते संदसि फिल्मी नालो आहे रज़ा, हाणे सैफ़ जो वारो। पर पोइ मूं कंहिं ॾे बि ध्यानु न ॾिनो हो। बसि घर अची चुप करे दर दरियूं बंदि करे एंडी गिब्स जा रिकॉर्ड ॿुधा हुआ ऐं उन ॾुखो ईंदड़ आवाज़ में ॼण मूंखे केरु बार बार चई रहियो हो, ॾोह मुंहिंजो ई हो। ऐं उन महिल अंदरि जे इंसान चयो, हूअ जेका बि आहे न, हिकु छांव जीअं आहे रज़ा, केॾी न थधी आहे तॾहिं त तोते गरम न थी न। हाणे त शायदि अकेलो हली हली तूं बि थकिजी पियो हुजे, न त ईअं त कोन्हे, पर जेकॾहिं हुजे बि त छा आहे, उहा औरत आहे त छा थी पियो? ॿियनि औरतुनि जहिड़ी त न आहे। हिकु लम्हे जे दीदार जो फ़ैसिलो आहे, उन करे जटरा बि थोरो कंदो, उहो तुंहिंजो वाम आहे। हुन ॾांहुं हथु त वधाए। हथु वधाए, ॼण हूअ मूं लाइ ई वेठी आहे। दीदाओ दिलि फ़र्शे राह कयो, अदीअ खे ख़बर न आहे अधो इश्क में अंधो। वाह अड़े वाह, वाह जूं सलाहूं थो पंहिंजो पाण खे ॾियां, पर न, हुन मूंखे दड़ियो छो कोन, ॻाल्हायई छो कोन, कुझु त चवे हा। हिन जा पेर केॾा न ख़ूबसूरत हुआ ऐं मुंहुं हू को चंड टुकड़ो। ओह, आई एम नॉट सो स्टूपिड टू लव देम। उन राति मूं सभु शयूं छॾे निंड करण जी भरपूर कोशिशि कई हुई, पर अध राति जो बि अखि पई खुले त दिलि में अचे पियो हुनजो पेर अलाए कीअं हूंदो, सूरु घटि हूंदुसि अलाए घणो। ऐं ॿिए ॾींहुं अली हसन जे घर जो दर सवेर ई खड़काईंदे मूं परियां घिटीअ ॾांहुं निहारियो, उते को बि कोन हो। हू ॿाहिरि निकितो त सख़्तु मूड ऑफ हुअसि। छा अहिड़े, छो सुबुह साण तपायो अथई? सुतो पियो हुएं छा? न, ठुमरीअ ते नचण जी कोशिशि पिए कयां। एॾो गरम न थी, न ठरां त रज़ा गोॾे, एॾो जल्दी निंड मां उथारे मूं ते अहसान कयो आहे। ख़ैर, कमु चओ। कमु? मां थोरो हॿकियुमि। कमु उहो आहे त उहा छोकिरी काल्ह तुंहिंजे घर शिकायत त न खणी आई हुई? कहिड़ी छोकिरी? उहा ई जंहिंखे काल्ह बाल लॻो। छो? हुन अखियूं मिचकायूं, जे खणी आई हुजे हा तॾहिं बि तुंहिंजो कहिड़ो कमु? म्या मर्दम बेज़ार। यार तंग न कर, ॿुधाए हूअ आई त कान हुई? हूअ हाय त हाणे हूअ बि थी वई? न अदा, तो वारी हूअ कान आई। हिन हल्को मुरकियो ऐं ॻिचीअ मां टुवाल लाहे हथ में लोॾणु लॻो। उन हिकिड़ी हूअ लाइ साहब मूंखे निंड मां उथारियो आहे। वियुसि पए मुंहुं धोअण त चवराए मोकिलियई एमरजेंसी आहे। उहा एमरजेंसी। हू बड़बड़ कंदो रहियो। मां ख़ामोशीअ सां ॾांहुंसि ॾिसंदो रहियुमि। कुझु लम्हा ख़ामोशी हुई। ॿुध, हुन पुछियो, मिलण थो घुरी हुन सां? न, त पोइ बंदाए ख़ुदा छो एतिरो ॻणतियुनि में ॻोहिजी वियो आहीं? उहो केरु आहे?
वो छोकिरी आहे, माउ ऐं पीउ जी धीउ आहे, मुंहिंजे पाड़े वारी आहे, ऐं हीअ संदसि फ़ोन नंबर आहे, ऐं रज़ा मथसि लड़की पियो आहे जंहिंखे फ़ोन ते ॻाल्हाइणु खपंदो आहे। बसि तूं टड़पाईअ खां बाज़ कोन ईंदे अली। मां हद खां वधीक संजीदा हुअमि, ऐं पोइ हू बि मूंखे ॾिसी ख़ामोश थी वियो। अदा तूं जीअं चवीं तीअं मां कयां। उहा छोकिरी अॻु में अलाए केतिरा भेरा पाण साम्हूं लंघी वई आहे। मुंहिंजे भेण जी साहेड़ी आहे, काल खां पहिरीं त आम हुई, अॼु अलाए कहिड़ा सुरखाब जा पर लॻी विया अथसि। अली मां हुन सां ॻाल्हाइण थो घुरां, हिमथूं करे मूं चई ॾिनो, छा ॻाल्हाईंदे, अचु पहिरीं मूंसां ॻाल्हाए, अंदरि हली वेह त पोइ ॻाल्हायूं था। ऐं उन ॾींहुं उमिरि में पहिरियों भेरो अली हसन जे घर में वेही मूं बेचैनी महसूसु कई, ऐं पोइ हुन सां ढेर सारियूं ॻाल्हियूं कयूं हुयूं तो बारे में, त तूं अली हसन जी मासात हुईं, बेहद ॾुखारी छोकिरी हुईं, तुंहिंजो बाबा ॿी शादी करे तुंहिंजी माउ खे धोखे में रखियो, तूं हुन जी ॿी ज़ाल जो औलाद हुईं, तुंहिंजी माउ खे शादीअ खां पहिरीं उन हक़ीक़त जी ख़बर ई कान हुई। हींअर तूं बेहद संजीदा छोकिरी हुईं जंहिंखे हक़ीक़त पसंदीअ जो वॾो अहसासु हो। घरां तमामु घटि निकिरंदी हुईं, ऐं ईंदी वेंदी हुईं त बि सिर्फ़ु अली हसन जे घर। हिन साल बीए जी तयारियुनि में हुईं, ऐं रोज़ु अली हसन जे घर पढ़णु ईंदी हुईं, ऐं बकौल अली हसन जे मर्दनि खां वहूं वेंदी हुईं, ऐं उन महिल अलाए कीअं मूं अली हसन जे हथ खे झले दॿायो। उहा छोकिरी मूंखां वहूं न वेंदी अली। मां हुनखे ॿुधाईंदुमि एतमाद छा थींदो आहे, ऐं जे कंहिं दिलि में ॿारणु चाहे त इंसान कीअं दूध दुखाईंदो आहे। ऐं हिन मोट में मुंहिंजो हथु दॿायो हो, ख़ुदा तोखे मुबारक करे।